अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। फ़क़द क़ालल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिल क़दीम। व अम्मा बिनिअमति रब्बिका फ़हद्दिस। सदक़ल्लाहु मौलाना अलियल अज़ीम। सदाएं दरूदों की आती रहेगी, जिन्हें सुन के दिल शाद होता रहेगा। खुदा आले सुन्नत को आबाद रखे, मोहम्मद का मीलाद होता रहेगा। निहायती वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ प्यारी जमात, दोस्तों, बुजुर्गों, अजीजों, चाह सां सिक सां प्रोग्राम सजायो वियो आ। काफ़ी सारी जमात वेठी आ, काफ़ी सारे टाइम खां वेठल आ। प्यारा दोस्तों, पहरी रबियुल अव्वल जॾहिं चंड बीहंदो आ त तव्हां असां नंढे वॾे जी ज़बान ते हूंदो आ त रबियुल अव्वल महीनो अची वियो आ, यानी उन जो चंड बीही वियो आ। हाणे जॾहिं नंढे वॾे जी ज़बान ते आ त रबियुल अव्वल यानी पहरी बहार अची वई आ। जॾहिं बहार पहरी अची वञे थी त आशिकनि जा घर बि सजाइजी वञनि था, सीना सजाइजी वञनि था। आशिक त उअं ई बि रसूलुल्लाह सां मोहब्बत कंदड़ आहिनि। खाली रबियुल अव्वल महीनो न, खाली रबियुल सानी न, बल्कि जंहिं पढ़ियो आ ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिं कलमो पढ़ियो आ ओ जे सिक सीने में रखे थो त ओ रबियुल अव्वल महीने ईंदे ई तड़पार ऐं ख़ुशीअ में अची वेंदो आ। एतिरे क़दर जे कमज़ोर माली हालात में हूंदो आ, जानी हालात में कमज़ोर हूंदो आ, पर ओ रसूलुल्लाह जी मोहब्बत जो समुंड खणी निकिरंदो आ। आॾो जबल ईंदा दस पाश पाश थी वेंदा न, रसूलुल्लाह जो ग़ुलाम मंज़िल ते पहुची वेंदो। तव्हां ॾिठो घर घर में रेडियो, तव्हांजे सकरंड में भी मां रोज सोशल मीडिया लगी पई आ। कॾहिं 9 तारीख़ रेली, 10 तारीख़ रेली, 11 तारीख़ रेली, 12 तारीख़ भी रेली। ये हर जगह ते रसूलुल्लाह जा गुलाम मैदान में इहो ही नारो हणी रहा हा त मोमिनो खुशियां मनाओ, कमली वाला आ गया। मोमिनो मां भी चवां त नात ख़ान नातूं घणियूं था पढ़नि, माना लाउड भलो था तॾहिं त घणी था पढ़नि। असां वारे पासे ॾिसंदा आहिनि को नात ख़ान नथो जान छॾे त पोइ माइक में मिर्च विझी छॾींदा। पर हे साउंड वारो बहितरीन को शख्स आहे, अल्लाह उनखे ख़ुशि करे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर। माशाअल्लाह। चौ सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। सलात सजन सिक सां पढ़ंदो कर, सलात मोहब्बत सां पढ़ंदो कर। अल्लाह जी ज़ाब बरका जो महबूब वेठो वा सहाबी अर्ज़ो करे या रसूल अल्लाह, महशर जे मैदान में
असां जे तव्हां सां मुलाकात करण चाहियूं त काथे तव्हां मिलंदा? हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात फरमाइंदा ओ सवाल करण वारा पहिरों नंबर उन जगह ते मुलाकात थींदी जाथे मुंहिंजी उम्मत गुनहगार जा अमल तुरंदा। साहबी दौर करे या रसूल अल्लाह जेकॾहिं उते बि असां न मिली सघूं त पोइ काथे मुलाकात थींदी? हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बबरकात फरमाइंदा पोइ उन जगह ते जाते हिसाब किताब ॾेई करे उम्मत उञारी हूंदी हौज़े कौसर जा प्याला भरे ॾियण वारो मुंहिंजो हैदर करार हूंदो प्यारण वारो मोहम्मदीन जो मीर उम्मत खे ॾींदो। सो करे या रसूल अल्लाह जेकॾहिं उते बि न मिली सघूं त पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बबरकात फरमाइंदा पिया ओ साहबी पोइ उन जगह ते मिलंदो मैं जाते पुलसरात विछा हूंदी वार खां सनी हूंदी तीर खां तेज हूंदी तलवार खां तेज हूंदी ऐं मां मुस्तफा पेशानी रब जी दरबार जे आॾो झुकाए करे चवंदुसि पियो रब सल्लिम उम्मती रब सल्लिम उम्मती। हजरत हबीब जे आशिक अहमद रजा फरमायो ऐ रजा अब वजद करते गुजरिए ओ रजा हाणे पुलसरात ट्रप त सही पर इन वजद में ट्रपी हलियो वञ छो त है रब सल्लिम सदाए मोहम्मद जे करे गुजरी वन पुल त ट्रपण जो असल बहानो आ आशिक जी त दीद दिल रुबा मदीने जे मीर में हूंदी। हाणे इहा कुछ तकरीर ॿुधाईंदो मां इन मौज़ू ते जे ॿुधण चाहियो था त मथे करे चओ सुभान अल्लाह। पोएं पासे वारा बि ॿई हथ मथे करे सुभान अल्लाह माशाअल्लाह जाॻियल आहियो अल्लाह खुश कंदो या साईं सैयद जो थोरो तो सैयद तो सखी हूंदा न साईं हा ओ ॿुधो तो न त सुल्तान महमूद बादशाह उन वटि हिकिड़ो हूंदो जंहिंजो नालो हो अयास पो बादशाह के ख्याल थी पियो त मां ख्वाजा खिज़र अलैहिस्सलाम जी ज़ियारत कयां हिकिड़े चयो त हाफ़िज़ इदरीस जड़े त माथो सी तोखे ज़ियारत करायां या और को ॿियो ई हुजे पर शर्त आ त साल पूरे जो या 6 महीननि जो राशन मुकम्मल मुंहिंजे घर हुजे। तव्हां जे वॾेरनि खे कोन थो चवां जंहिंजे घरनि में भांडा भरियल आहिनि मां उन टाइम जी ॻाल्हि थो कयां नाराज़ न थियो पो जी ठीक आ सामान वियो हलियो चिल्लो पचाई जी बाबा ज़ियारत कराई चीसे अञा 6 महीना लगंदा चिल्लो कच्चो पचाइजी ये न सही चिल्लो कच्चो पचाइजो अञा 6 महीना लगंदा 6 महीना लगा उन खां बाद में वजीर घुराई ची बादशाह ॻाल्हि ॿुधो काथे मां मिस्कीन गरीब जो ॿार काथे ख्वाजा खिज़र किया दीदार कराई दो मैं कोन दीदार थींदी हाणे फाई चाड़े छड़ त भली चाड़े पर बच्चा बुख ते वेठा उनके बुख ते वेठो न पियो बर्दाश्त करे सघिया वजीरन के घुराई हिकड़े वजीर चयो सही हिन के बूटियूं बूटियूं करे कुत्तन जे हवा हिकड़ो पीर सना अच्छी दाढ़ी आ तस्बीह हथ में आ चे तो बादशाह यो सच्चो तो चवई बे का सलाम शुरू पुछियो न चयो सही न के जंगल में छड़े पोया कुत्ता बचायो ओ अच्छी दाढ़ी वारो तो चवे सही इयो भी सच तो चवे पियो एतरे में मुझे महबूब जा गुलाम अयाज बैठो आ चवे सो कर खबर तू जो छारायो आ ओ तो चवे बादशाह तुझे तरते किरोड़े वेठा ता खाइन लखे वेठा ता खाइन जे गरीब जे घर जी चुल 12 महीना बरी
त लोडो कोन ईंदी गरीब खे छॾे ॾे अञा कंजो ॾे सदाऊं कंदो वञे तो अची ॾाढी वारो तो चएसि सच त बादशाह चयो हाणे हिननि सभिनी खे छॾियो वठो ई नी अची ॾाढी वारे खे जेको तो ॻाल्हाए चए थो इहो बि सच जेको तो ॻाल्हाए इहो बि सच इहो बि सच जी बादशाह ॻाल्हि ॿुध तकड़ न कर सब को पंहिंजो हसब न सब ॾेखारींदो आहे ईअं आहे या न आहे सब को पंहिंजो पंहिंजो न सब ॾेखारींदो पहिरो जंहिं तोखे वज़ीर मशवरो ॾिनो इन जो पीउ पढ़ पीउ इन जो ॾाॾो पढ़ ॾाॾो तड़ ॾाॾो इहो का साई हुआ कॾहिं जानवर कोई गोश्त हलाईंदा ऐं ॿिए जंहिं मशवरो ॾिनी उन जो ॾाॾो पढ़ ॾाॾो शिकार कंदो ऐं टियों जंहिं मशवरो ॾिनो थी त लखे तुंहिंजे दर ते था खाइनि हाणे जेके हिन खाधी त का लुडी बादशाही न वेंदई हे सैयद थई सैयद सखी हूंदा इन जे करे हिन पंहिंजो नसब ॾेखारियो आहे हुन पंहिंजो नसब ॾेखारियो आहे हज़रत अयाज़ रहमतुल्लाह ताला अलैहि तो चवे ओ ॻाल्हि ॿुध अछी दाढ़ीअ वारा जे अॼु ताईं मां लिखियो वेठो हुयुसि सैयद पर मां पंहिंजो पाण खे लिकायो वेठो हुयुसि पर जे अज तो मुखे ज़ाहिर करायो आ त बादशाह बुद्ध इहो ई त ख्वाजा खिज़र थई जेको मशवरा वठी रहियो आ इहो ई त ख्वाजा खिज़र थई सबको पंहिंजो हसब नसब ॾेखारींदो सैयद सखी हो सैयद चोसी काथे बि आ दस्तगीर जो मुरीद आ दस्तगीर जो बचो तो हुकुम के मोट पे असां ताजे प्रोग्राम में आया आहियूं अल्हम्दुलिल्लाह वरी इंतजार भी कयोसीं त साईं जन अचन त पो स्टेज ते हलूं बहरहाल साईं जन जी मेहरबानी साईं जन तशरीफ वठी आया साईं जन मेहरबान आहिनि जेके भी दोस्त स्टेज ते वेठल आहिनि छो त अबा कीरिया फ़कीर हथ मथे खणो ख़बर पवे माशाअल्लाह बिरोई त कोन हूंदा न हिते आहिनि बिरोई आहिनि त खणो शर भला ये भी कोन सुठो जो छुट्टी पियो जान अच्छा उन खां बाद में राज पर अदा क़ौमूं मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि न कीरिया साईं उन खां बाद में अदा सैयद भी आहिनि शर भी आहिनि राजपर भी आहिनि अदा कोरी मोची भी आहिनि हाणे तव्हां खां मुंहिंजो सवाल आहे त ज़ाहिर आहे इन में को पीपल्स पार्टी वारो हूंदो को जीडीए जो हूंदो को तहरीक लबैक जो हूंदो को अदा कहिड़ी पार्टी जो हूंदो हाणे सभु वेठा आहियो पर हाणे मूंखे उहे जवाब ॾियो हथ मथे करे जेके या रसूल अल्लाह चवण वारा आहिनि जड़ो ई खत्म ॻाल्हि ख़त्म जड़ो आई तव्हांजी ज़ात पात वारो तव्हांजे पार्टिन वारो छाजो जड़ो आहे जॾहिं आयु सभु या रसूल चवण वारा ईअं आहे या न आहे या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है जिसने ये नारा लगाया उसका बेड़ा पार है मुसलमान या कौम ज़ात समझाइण जे लाइ पहचान हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जंहिंखे पंहिंजी कौम मटाए थो वो मुंहिंजी उम्मत मोई कोन्हे को कौम मटाइणी न आहे छो त जॾहिं हुजूर करीम हिजरत करे मकी पाक मां मुस्तफा जी ज़ात मदीने शरीफ तशरीफ वठी आया एतिरे क़दुरु मकी में डुकार पियो आहे मींहं वसण बंदि थी विया दरो दीवारनि मां आवाज़ पियो अचे डुकार डुकार वण टिण सुकी विया एतिरे क़दुरु जे खूह खोटल हुआ उन खूहनि में सिरूं पियल उन्हनि सिरुनि जे विच में जीता उहे बि ॻोल्हे ॻोल्हे खाईंदा एतिरो डुकार पियो हे पाण में वेही मशवरो कयूं यार हेॾो वॾो डुकार कॾहिं न आयो आहे अॼु एतिरो वॾो डुकार मके में पियो आहे ॻाल्हि कहिड़ी आहे राज़ कहिड़ो आहे
हिकिड़े साणे मशहूर ॾिनो ॻाल्हि ॿुधो यार असां पंहिंजे पेर ते पाण कुआड़ो हयो आहे यतीमनि जो यार मिठो मोहम्मद मुख्तार अड़ियनि जो आधार जेको मके में आयो रहियो उनखे हिजरत ते मजबूर कयोसीं जंहिंजे करे रब नाराज़ आहे जो पोइ छा कयूं जो मशहूर इहो अथव जेको आहे उहो अथव वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। तव्हां परेशान न थियो वफ़द कयो गॾु थियो हिकु चङो मुड़ुस थी वञोसि रहमत वारो नबी आहे। असां जगवे ते बठा बाठा लठियूं उबान हो काफर भी इन शे ते मुतफिक आहिनि त मुस्तफा रहमत वारो नबी आहे। तव्हां वञोसि वफ़द करे निकिरनि था काॾे मुस्तफा जे मदीने ॾे सुभान अल्लाह महबूब अलैहिस्सलाम जे मदीने ॾे वफ़द करे निकिरंदा पिया हज़ूर अलैहिस्सलाम जे जॾहिं वेझो अचनि था आवाज़ आयो ओ मुंहिंजा महबूब ये अचन था पर दुआ न घुरजांइ। जिब्रील मुस्तफा के वञी चो अचन था ये काफर मुशरिक मक्के जा इन्हनि तोखे तकलीफ़ूं ॾिनियूं सहाबा जूं मिल्कियतूं ज़ब्त कयूं बाग ख़त्म करे छॾियूं खूहनि ते कब्ज़ा करे विया बिलाल सुने के रेतल ततल रेगिस्तान ते लेटायूं पर महबूब खे जिब्रील तो चवे रब जी ज़ाबरकात तो चवे जिब्रील रब तो चवे जिब्रील के महबूब के चो तो दुआ न घुरे जेॾीमहिल ख़ुदा जो कसम मुंहिंजे मुस्तफा जी नज़र पई मुंहिंजो महबूब नेण खणी जो उन्हनि निहारियो खणी नेण खुमार मां जांदा कयां नज़र सूरज शाखूं झुकियो कुमाणो कमर तारा कतियूं ताए बचा देखी दे दिल बर झको थुन जो हर जान बजे जमाल से महबूब करीम जी ज़ाबरका जन नेण खणी जो हीअं निहारियो जिब्रील ही आयो जिब्रील जल्दी वे वरी मोटियो साईं रब जो पैगाम खणी आयो हुयोसीं वरी रब जो पैगाम आंदो तमें रब तो चवे त महबूब के चओ महबूब मुड़दे उई कोन दुआ घुरण तुंहिंजो कम रंग लगाइण मां रब जी ज़ात सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाणे दे तवज्जो कजो मदीने वाले साईं कीअं दुआ घुरी मदीने वाले साईं फरमायो अल्लाहुम्मा हाउलाए कौमी ओ मुंहिंजा करीम रब केड़ा हन जेड़ा हन मुंहिंजे कौम जा मुंहिंजे मके जा मुंहिंजे वतन मुंहिंजे मके जा मुंहिंजे वतन जा मुंहिंजे अबाणे ॻोठ जा आया हन मुझे कौम जान मुझे महबूब करीम उन्हनि खे इस्तक़बाल करे विहारियो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर बा मुस्तफा परावन तलाहण परेशानियों परावन तलाहण परेशानियों असांजे नबी जो असांजे नबी जो है निशानियों ओ कीरिया फकीरो बाहर निकरो किथे भी वञो चो परावन तलाइण परेशानियों असांजे नबी जो निशानियों हुजूर करीम जी ज़ात उन्हनि खे विहारियो आहे विहारे करे सरकार फरमाईंदा इन्हनि जे मानी जो बंदोबस्त कयो वञे पानी जो ताम जो बंदोबस्त कयो वियो आहे उन्हनि खे गुस्ल कराया विया विहारियो वियो सरकार गिराटड़ी पाए फरमाईंदा कयो ख़बर कीअं आया
परे तो हिंदू काफर बच परे हाँ कादियानी मुर्तद के असा सुन्नी सुन्नी चाहे वडेरो होजे चाहे गरीब होजे चाहे मिस्कीन होजे चाहे पीर होजे चाहे आलिम होजे कादियानी के असा थुक बनाणदासे बाकी जेको भी शख्स आहे अल्हम्दुलिल्लाह क्यों मिलल्लाह तो मुस्तफा जी जात व बरकत जे दसल तरीके मुताबिक उन जी इज्जत कंदासे सुभान अल्लाह पाड़े में गैर मुस्लिम वेठो थी जितरो तुझे मथा पाड़े वारे मिट जो हक आ एतरो ही वरी उन जो भक उनके बता कर दी हां ये थोड़ा ही पर हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जा आशिक हेडे कोन था वणो ता कार्ड जी पंदो वाले केड़े से न जा मानू आयो चौ सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बाकी अकीदो असां जो आ जेको मजहब आ ओ इस्लाम आ ओ दीन आ जेको तमाम दीनन का अफजल आ ओ कुरान आ जेको तौरात का अफजल इंजील का अफजल ज़बूर का अफजल असां जो ओ नबी आ जेको 1.25 लाख नबियन जो इमाम नबी असां के यो तरस ॾिनो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा आशिको महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइंदा कयो ख़बर कीअं आया आयो साईं मके में ॾाढो ॾुकार पियो आ बच्चा ॿार उञ बुख ते मरण लॻा आहिनि ओ असां जा महबूब असां शर्मंदा आहियूं शर्मंदा जो असां मको तव्हां खां छॾरायो हिजरत तव्हां करे आया असांजे गुलामन जा माल बाग मताव असां खाई छॾिया पर या रसूल अल्लाह वरी बि तू न करम कंदे त ॿियो केर बानी कर छा कयां अर्ज़ु था कन राणा दुआ घुर त मके में मींहं वसन गाह फुटन सुकार अचन मुस्तफा जी ज़ात बबरकात फरमायो तव्हां नंगर कयो मींह मके में वसे वथो बियो मको सजो मींह मींह लगो पियो 15 ॾींहं गुज़रण खां बाद में उहे जो मोटी अचन त इए मको सजो सर सब्ज लगो पियो जबल जे चोटन ते गाह मुंहिंजा नरन में पाणी आ कच्छन में बेटन में गाह आ उठन जा थुआ फाटन था चर्बी सां एड़ो त गाह फुटी बीठो इन जे करे शायद चवे उठी बूंद बरसात बरसन बहारियों इहो थी मुस्तफा जंहिंजो नालो मुस्तफा लफ्ज़ जी माना आहे चूंडियल तमाम नबियन में चूंडियल नबी हथ खणंदो वियो मींह वसंदो वियो एड़ो मेहरबान नबी आ इन जे करे उन मुस्तफा जो मीलाद आ चओ सुभान अल्लाह मुस्तफा जो मीलाद ॻाल्हि क़ौम तो अची वई क़ौम सुञाणा ज़रूरी आ फर्ज क्यों हो जाए राज पर चवे मां कीरियो हुजे कीरियो चवेसी मां फिलाणो अदा हुजे सही जो कासो मोची चवेसी हाणे मां भेरे जो भेरे जिम्मेवारी चवेसी मां पीरजादो पीरजादे मां चवेसी हाणे मां कुरैशी कुरैशी मां पोइ ख़बर न आले छा थी अॻिते त मांखे कोन हाणे सैयद अला मां कोन थो चई सघां जो ईअं चवे खणी हाणे घणनि त वरी सैयद बि सरण शुरू करे ॾिनो अल्लाह पनाह में रखे जात सरकार मां इन हदीस जे हवाले जो जिम्मेदार आया हुजूर फरमाया जो जात तो मटे मां मुस्तफा जी उम्मत मो आहे को गाल खत्म जात न मटाईंदा केतरे भी मंजिल ते हलियो वन छो हजरत सचल सर मस्ता सुभान अल्लाह उन वट गाड़ी मोरी जा एकड़ा कोरी आया अब गाड़ी मोरी खां तां डी गालियो बुझियो भी हुजियो आया चीसी सुन्नन जो सैयद जो सुन्नन जो पीर तो सदाए आजम आया चो साईं वटाया गाल के मुख्तसर कया मौजू रही विंदो एक रात रहा बी रात रहा एक बे के ठुठ पियाण दिस खबर पवेसी कांधी पवे 3 ॾींहं रहा साईं इजाजत दियो हाने घर वञूं पाण फरमायो त असां शायर आयूं तोफड़ो खई वञो जिसे दियो तो भला
पण फरमांदा कोरी आयो कोरी जात जी कई थव चोरी त कोरी आयो जात जी चोरी करे आयो तवा जे करे न बुधाया हा त सुनन ते आंगुर खड़ो हा त सचल तवा जो पीर एड़ो हा भिटाई ते आंगुर खड़ो हा कलंदर ते आंगुर खड़ो हा इन जे करे बुधाया थो कोरी आयो कोरी जात जी कई थव चोरी ईसा मूसा नाम आहा दे वेठल गाड़ी मोरी पण फरमांदा त ईसा मूसा ता जो नालो आ ता वेठा गाड़ी मोरी आयो आने सलात के बेरुडो त टिन हदीस जे हवालन जो थोड़ो मुख्तसर बयान करे उन खा बाद में 10 सगीर जी बकरामतू उन खा बाद में वरी सुने गौसल आलमीन जो बकरामतू पर गाल बुधो ओए माग अज मंजर घुमाइंदो मैं रूहानी तरह सा जेके ही फकीर अखन सा दिसी आयो अखन सा किताब में त पढ़ियो आ पर अखन सा वरी पढ़ी उनगा जगन के गोले मुशाहिदो करे दिल की तसल्ला करे दई उन खा बाद में मिंबर ते बयान कंदा आयो सुभान अल्लाह ठिकरे ते पाड़ काने चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीबल्लाह अल्लाह ताला जी ज़ात जे हबीब फरमायो तो पहिरो नंबर जाथे अमल तुरंदा सुभान अल्लाह अमल तुरंदा गाल सलात शरीफ तो आई हुई एकड़ो शख्स होंदो जंजा अमल तुरंदा तुरी तंग थी विंदा गुनाह तमाम वदा थी विंदा उन जा अमल सभा थोड़ा थी पौंदा एतरे में मुझो मुस्तफा मुरकंद मुर्गी फरमाइंदो मलाइको इनके वरी अमलन के तोरियो ओ मुंजा साईं के नवाब शाह जा वट कोनन एके कोटला लालू पक्का चांगा खैरपुर जा वट नाहिन असी फरिश्ता आयो वणन जा पन गणे वणो जबलन जा पत्थर गणे वणो वारी जा जरा जरा गणे वणो ओ मुंजा करीम महबूब तवा के था चो तो वरी तोरियो असा को भूल कान थींदी आ कुरान भी चवे तो मलाइकन को भूल कान थींदी आ मुस्तफा जो फरमाए तो वरी तोरियो आवाज ईंदो जिया मुंजो महबूब चवे वतो कंदा छो त हर कोई प्या चाहे मर्जी मालिक कल तार दी अल्लाह प्या चाहे मर्जी आमद मुख्तार दी आमद मुख्तार दी हर कोई प्या चाहे मर्जी मुर्दे अज़ाबी वलवल मंगन दुआएं हमेशा मुर्दे अज़ाबी वलवल मंगन दुआएं हमेशा ईवे पई आवे शाला ईवे पई आवे शाला ईवे पई आवे शाला रात सुमार दे अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दे अहमद मुख्तार दे उन महबूब जी मर्जी दे हलो मलाइक वरी तोरींदा हदीस शरीफ ईंदो अमलन जे पासे दे विझंदा वींदा अमल घणा गुनाह टंग जी भी रहंदा ओ मुंजा मौला करीम ओ मुंजा महबूब केड़ो अमल हुयो जेको रहिजी वियो असां न गणे सघिया आहियूं हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा हे उहो अमल जेको अमल रब रहमान पंहिंजे बंदन सां गॾु कंदो केड़ो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी वो अमल मलाइको हिनने तली में गोठ में कीरन फकीरन जामे मस्जिद में जलसो कयो
उते हिनन आलिम जे चवण ते लब्बैक चई हिकु दफ़ो मां मिठे मोहम्मद करीम ते दुरूद पढ़ियो सलाम पढ़ियो उहा मां मुस्तफा डायरेक्ट अमानत पंहिंजे जेब में रखी छॾी हुई अज मिट छॾे अज़ीज़ वेझो न आयसि अज केर कम न आयुसि उते मां आमिना जो लाल कम अची मुझे दुरूद जे सदके बेड़ो पार सुभान अल्लाह बियो बिकड़ो हवालो ॾाढो यादि अची वियो हदीस शरीफ़ जो ॿुधाईंदो हलां तव्हांखे हा न तकरीर कलाक थींदी गंज समझण वारा कलाक में भी समझी वेंदो न समझण वारा सुबुह ताईं कोन समझंदो इन जे करे तव्हां जे लाइ कलाक गंज पढ़ी लिखी जमायत आयो आशिक़े रसूल आयो बाक़ी एतिरो हर प्रोग्राम में चवंदो आहियां त मूंखे सैयद नूर मोहम्मद शाह सोना जीलानी मानी जो बुखियो को बि कोन्हे हे सभु जेके हिते बुखिया आहिनि त रसूलुल्लाह जे मोहब्बत जा बुखिया आहिनि जेके भी जिथा जिथा आया हाफिज़ आलिम है बुजुर्ग हे असांजा मुअज़्ज़िज़ीन जेके भी दोस्त आया हैं हे सब रसूलुल्लाह जी मोहब्बत में आया हैं ए रसूलुल्लाह जी मोहब्बत में मुस्तग़र भिटाई से फरमाइंदो आ अहद अहमद पाण में विचा मीम फर्क आहे मुस्तग़र को आलम इन इसरार में सुभान अल्लाह आलम इन इसरार में मुस्तग़र का छो त अहद अहमद पाण में आहिन त पाण में पर अल्लाह जा बानो रब जी जात मुस्तफा के बनाए करे रब पाण ऐलान फरमाए छड़ियो अन खातमुन नबिय्यीन मा कान मुहम्मद अबा अहद मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमुन नबिय्यीन मुस्तफा जी जात के बनाए अल्लाह जी जात ऐलान करे छड़ियो इहो आखिरी नबी हाने न ॿियो नबी ईंदो न हाणे मुंहिंजो कारखानो ॿियो नबी अहिड़ो ठाहे सघंदो बस नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक हक चारे यार नारे हैदरी ताजदार अरे नबूवत लब्बैक 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 या रसूल लब्बैक सुभान अल्लाह लब्बैक या लब्बैक नारो पे यंत्र दे के लब्बैक बे हदीस जो हवालो इहो आयो आ त मदीने वारो साईं मुर्किया बेठान साहबन जे सथ में सकरन में भेटाई जो रिसालो पढ़ण भी ये समझो पुरसरात छो तो वड़ा वड़ा अदीब ने ते असा जे पास एकड़ो नौ शायर जो वो हाजी मोहम्मद साईं वो उते शायरी ठाई साईं हाजी हुसैन जीलानी जे नाले चीज़ फेरे दे फरियो अब्द जे अंगण खे मैं वही मालवियो पुट रहा साईं दे चीज़ वारो क्यों मां सा वेल थियो जी छा थियो जी मां सी हे हिए चयो जी बा तो पाण त चयो तो फरियो दे मां तुझे फरेला त बैठो अजकल शायरी एड़ी भी थी आ अदियूं शाह अब्दुल लतीफ चए तो भेटाई साईं के खबर ही काने शहर में सजो शहर भेटाई साईं जो नालो आखिर में पंहिंजो इन जे करे प्यारे भेटाई घोट सुभान अल्लाह अब्दुल लतीफ भेटाई सोने रहमतुल्लाह ताला अलैह फरमाया जोड़ी जोड़ जहान जी जदे पाण कई परवार आदि हामी हाशिमी सरदार सरदार सुहे साहबन सत में मस्जिद मणियादार चारई चंगा चौधार वाहे कांदा हबीब सी हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जा गुलाम एकड़ा ब शख्स हुंदा फैसलो थी वेंदो तमा बई जहन्नम में आयो जहन्नम दे हलो हबीब वेठा वेठे वेठे मुस्तफा मर गया असहाबी दा जवन सुना तुझे मुरकण तो कुर्बान वना ये तो वो मुरकणा जो मुरकंदा व्यो अम्मा आयशा सिद्दीका के अंधेरे में सुई लभी वई तुझे
जे मुरकण ता कुर्बान सूअ ता कुर्बान छो मुरकिया पण फरमांदा एड़ो मशर जो मैदान में हिकड़ी जगह हुंदी अमल तुरी दंग थींदा बिन के हुक्म थींदो जल्दी जहन्नम दे वञो हिकड़ो जल्दी जल्दी जहन्नम दे भजंदो बियो आहिस्ता आहिस्ता वींदो पर हिय वरी महाड़ पोइते करे बि निहारींदो वरी वींदो वरी पोइते महाड़ करे निहारींदो वरी अॻिते हलंदो रब खे सभु ख़बर चो चो रब खे सभु ख़बर रब फरमाईंदो फरिश्तो जी साईं इन ॿिन्ही खे बिहारियो ॿिन्ही खे बिहारियो बिहारींदा इहो मुस्तफा जो इल्म ग़ैब आहे हुजूर जो इल्म गायब है वमा हुआ अलल गायब बिदानीन अल्लाह तबारक व तआला कुरान में भी फरमाया जेको पुछंदो सो बुधाईंदो बुखल मुंजो मुस्तफा कंदो ही कोने को बियारियो कर खबर हुकुम थियो थी जहन्नम दे वञण जो एतरो स्पीड में जल्दी जल्दी दो वञे अगियो भाया ओला न तो के कोन ता सुजन जा कि मुके सब खबर दुनिया में रहियो से रुगो रब जी ना फरमानी कंदे वक्त गुजारूं आजान मस्जिद में गूंजे पई नयुस कुरान जो आवाज को न पढ़ूं हाफिजन आलिमन सदक या को न विस अबे अमण जी ना फरमानियूं करे करे थकजी पिस को न बुधम जिंदगी सजी ना फरमानियूं क्यों जदमल आखिरी ही हुक्मनामो जारी थियो सोचुम सजी जिंदगी ना फरमानी रहमान जी कम में हे त फरमा बरदारी करे गुलाम सुभान अल्लाह अञा जोर सां चओ सुभान अल्लाह अर्ज़ कंदो मुंहिंजा साईं हुकुम त थी वियो पर निहारियां पियो वल सौफ युतीका रब्बुक फतरदा कुरान जी आयत तफसीर मुताबिक न पढ़ा त पो भली सुभान अल्लाह न चो कुरान तो चवे वल सौफ युतीका रब्बुक फतरदा मां इन जे करे पोइते तो न्यारा जो रब जो वायदो थियला ओ मुंहिंजा महबूब एतिरो ॾींदो मैं जो तूं राज़ी थी पवंदे मूंखे यकीन मुंहिंजो बाहि में सड़ण मुंहिंजो महबूब बर्दाश्त कोन कंदो मुंहिंजो महबूब पसंद न कंदो जोती वार थे काॾो न काॾो आमिना जो लाल तो वसे जो किथों न किथों जरूर मुंहिंजी मालिकी थी वेंदी अदा हिन ॻोठ वारो मुंहिंजे महबूब जा गुलाम एतिरे में आवाज ईंदो हू भी जन्नती हे भी जन्नती हाणे जल्दी जल्दी वञण वारो भी जन्नती जेको लोणा हणंदो पियो वञे उहो भी जन्नती अदा इहो थी मुंहिंजो महबूब पो मुर्गिदा फरमाइन बिन्नी जे कुल्हन ते हथ रख बिन्नी जे कुल्हन ते हथ रख बिन्नी खे मां मुस्तफा पाण कतारे जन्नत में दाखिल कंदुसि अल्लाह अल्लाह इन जे करे कंहिं शाइर ॾाढो सुहिणो तर्जुमो कयो आहे ओ बाज भरिया रब बानन ते
तुझी कावड़ कीअं ठही सघंदी ओ करीम असांजी हीअ चमड़ी कचण गब कान सही सघंदी मौला तूं बि हुजी मोहम्मद बि हुजे असां पोइ बिन धण काथी निकिरूं बकरी महू जम कैदी बि हुजो अल्लाह अकबर अल्लाह अकबर अदा हिन ॻोठ जो चङो मुड़ुस आहे को हिते हिन ॻोठ जो चङो मुड़ुस साईं अली नवाज़ जहिड़ो मौजूद माण्हू बि हुजे ऐं ॿियो बि दोस्त गॾु हुजेसि ऐं वस में बि हुजेसि माण्हू बि एतिरे क़दुरु प्यारो हुजेसि जो उन ते जहिड़ो कि आशिक़ हुजे सुभान अल्लाह चओ दिल खोलियो सुभान अल्लाह चओ हाणे वडेरो अली नवाज़ चाहींदो मां खुशामद नथो कयां पर चाहींदो त मुंहिंजो महबूब मुंहिंजे वस जे मुताबिक हुजे बि वस में ऐं हुजे बि महबूब हुजे बि जेल ऐं रेल में बर्दाश्त न कंदो छाजे करे जो हिन वडेरे जे वस में आ त हुनखे ॿाहिरि कढी अचे मुस्तफा जी ज़ात बाबरकात फरमाए थो मां अल्लाह जो महबूब आहियां ऐं मां मुस्तफा जो महबूब गुनाहगार उम्मती आ जैसा मां मुस्तफा प्यार करदो आया इन जे करे आशिक़ तो चवे बकरी महू जम कैदी बि हुजो अल्लाह अकबर बकरी महू जम कैदी बि हुजो या गाल मिठा न वणी सघंदई ओ करीम असां जी हिया चमड़ी कचण गब कान सही सघंदी मुस्तफा जी ज़ाबरकातन एतरा मेहरबान हल एतरा मेहरबान हल हबीब त मेहरबान अबू बकर सिद्दीक वेठो आ हबीब करीम जी ज़ात जे आॾो अखड़न में लुड़क जारी हल ज़ारो कतार रोई रहियो आ हबीब ता पुछण ओ सिद्दीक केड़ी शइ तोखे रोवारियो सिद्दीक तो अर्ज़ु करे राणा मां रात ख्वाब लधो आ ख्वाब केड़ो ख्वाब लधो दी साईं जॾहिं मां मुशाहिदो कयो जहन्नम रब जी ज़ात बरकात जे रब जी ज़ात बरकात जे गज़ब जो मज़हर जन्नत रहमत जो मज़हर बई शयूं ॾिठम उल्ला नज़र आया गणती इन गारियो वा मुझे यार जा उम्मती कीअं इन में सड़ंदा तू मुझो महबूबा नथो चाहियां त तो महबूब जो उम्मती को जहन्नम में सड़े पो सिद्दीक जी मुझा महबूब या त जहन्नम हुजे असल जे हुजे भरणो ही आ त पो हीअ छाती वॾी हुजे चौड़ी हुजे एतरी त हुजे जो हिक ही छाती वञे ॿिया मुझे मुस्तफा जा उम्मती बची वञन ओ मुझे महबूब जा उम्मती इहो थी सिद्दीक जो तोसां प्यार यो थी मुझे मुस्तफा जे प्यारे अबू बकर जो तोसां प्यार हज़रत सोबान भी बैठो आ अरसो करे या रसूल अल्लाह बुधायो क़यामत कदे ईंदी हज़रत सोबान बैठो आ अखिन में रोई रोई अखिन पंजा रास्ता बनाए छड़िया सोबान छो थो रोए या रसूल अल्लाह एक गणती गारियो आ सिक खणंदी आ रोड़ी अची दीदार कंदा आहियूं दीदार बि उन चेहरे जो चंद्र तुंहिंजी ज़ात पढ़ियन पिरीअसी तूं अचो मंझि रात सजण सदाई सोजरो
चंद्र चवाए सचो मठिया मूरण भाई कदें उबरी थोरड़ो कदें उबरी गज जेको मुंह में बरई मच पदम पिरिया जे पेर जो अम्मा आयशा दी चवे चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है उसके मुंह में छालियां हजरत का चेहरा साफ है चंद्र कदें थोरड़ो उनजे मुंह में छायूं अची थियूं वञनि पर जेको मुंहिंजे घर में चंद्र उभरियो आहे सिज उभरियो आहे सिज उभरे त लही वञे चंद्र उभरे त लही वञे ओ मके वारो मदीने वारो मुझे घर में एड़ो सिजा एड़ो चंद्रा जेको उभरियो क़यामत ताईं न लहंदो छो छो सूरत त मुझे सुने जी शेर घटदो पड़ा बस जल्दी जल्दी गाल के वकोड़े अचा मां तवा के गाल जो पूरो निचोड़ ॼणदो वञा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिको हजरत अम्मा आयशा सिद्दीका दी चवे चंद्र सा तशबीह न ॾियो सिज सा तशबीह न ॾियो सिज उभरे तो लहे तो चंद्र उभरे तो लहे तो मुस्तफा जो जात जो एड़ो तो हुस्न जो सूह सब तो ते खत्म तुंहिंजो कसम कोन तो जहिड़ो ॾिठुम तुंहिंजो कसम सूह सब तोते खत्म मुस्तफा ते सूह खत्म हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जन खुदा जो कसम मुस्तफा जा उम्मती तू वडे खुश नसीबा वडो खुश नसीबा वडे बख्त वारो एतरे में मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जो वो चेहरो जेको चेहरो चंद्र जी भी जाए ना है पर वो चेहरो जेको रब जी ज़ात बाबरकात जे तवज्जुह जो मरकज़ आ रब जी ज़ात बाबरकात जे तवज्जुह जो मरकज़ आ मुझे मुस्तफा जो चेहरो आ ऐं मुस्तफा काबे जो भी काबो आला हजरत इए न चाहियो आ चवे तो हाजियो आओ जरा हाजियो आओ जरा शान शाह का रोजा तो देखो अरे काबा तो देख चुके हो अब काबे का काबा भी देखो संजे करे ये काबो दिसाऊं असा के छा मिलंदो आला हजरत तो चवे कौन देता है देने को मुंह चाहिए पर देने वाला है सच्चा हमारा नबी सबसे औला व आला हमारा नबी दोनों आलम का दूल्हा हमारा नबी पर खल्क से औलिया सुभान अल्लाह खल्क से लाउड सेट कर बाबा अल्लाह खुश कर दी खल्क से औलिया औलिया से रसूल माशाल्लाह सुभान अल्लाह अदा अंदरियों को बत मथे कर न करे आने सुभान अल्लाह नचे पोया दिसा तो जागन था या निंड्र जी अदा अंदरिया न हाने विरांडे वारा बना सफा बाहर दिसा हथ मथे को तो खबर पई से टिंडा जो सोआ ता वराए खणी मस्जिद में विदो कीरा फकीरा में केर छे अल्लाह जे घर में एकड़े बेचारे बाराड़ी जे सादड़े जो दांत वियो मस्जिद में भजी गोलिंदो सिधो पेरे उगाड़ो हगा जे के मस्जिद में दांत में सिधो मस्जिद में मौलाना साईं नालो छा पे शमा मौलाना हाफिज सजन साईं बरो चमाणो ॾिठो बणा दांत खुदा जरायो आ घणा ही भगो कढ पर दांत किथे तो पुजण दे दांत वरी पोइते जो मोटियो तब दे तो वो बरोच पे मथो माल वारो पेरे उघाड़ो हाने दांत भजी उस तो बाय तो कढे धना रमो हेड़ा तेड़ा खलना टीरा मटीरा दांत मस्जिद में भेद भी थी वे गलत थियो से गाल बुधो इयो आ वेचारो बेज़बानो नी के खबर कान पई तदे आयो आ भला माखे करे तो मस्जिद में डिठो आ जो कावड़ तो करे सो काथे इए त ना ता पोयंदो
आवा चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह दिल खोले चो सुभान अल्लाह अञा बुजुर्ग सा चो सुभान अल्लाह अल्लाह अकबर इते मुखे एक वली जी गाल भी याद ॾाढी प्यारी अची वई आ पर गाल में गालियूं निकरंदियूं विदियूं मेंबर ते कूड़ लगी वेंदो कलाक ठीक आ असा 11 वारे जा मुरीद 11 मिनटन में सुभान अल्लाह थी वेंदी एडी दस्तगी यारी करण वारा यारी खाइण वारा यारी मञण वारा बेदस्तगीर चवण वारा माशाअल्लाह सुभान अल्लाह पो त पांजो माशाअल्लाह हिसाब किताब गजल यो फुटन मो कर्ज कोन वठंदो वा मता ता उहा गाल ता समझो फुटू त लची कोन दुआ के रब देव दुआ के रब दींदो सुभान अल्लाह रब जड़ा वारो ॿिया जो ॾींदा ॿे ॾींहं खसींदा अलबत ताना मेणा ॾींदा यकी तूं कल रखी थन यार ते मुंहिंजो नंग वन बि नंगदार ते मुंहिंजो नंग वन बि नंगदार ते महबूब सलेमान के आजाद कराई वारिया मोजे करे चांदी सोन कराए तो सगी त असा के बुद्धीअ जा बीणा कराए ॾेई सगी हाणे हुन गाल के छॾियूं था सलेमान वारी गाल वठ सलेमान अचे थो रात जो मुंहिंजो महबूब इशा जी नमाज पढ़ी वेंदो आहे आशिक जो इंतजार कंदो आहे सभई पंहिंजे पंहिंजे घर वेंदा आहिनि पर मुंहिंजो मुस्तफा वेठे वेठे निहारींदो आहे हज़रत सलेमान सुहिणो देर करे ईंदो आहे हुन सां कचहरी कंदो आहे मुंहिंजो मुस्तफा उनखे छॾे मोटी ईंदो आहे हिकिड़े ॾियारे मुंहिंजे महबूब रहमत वारे नबी फरमायो सलेमान जी मुंहिंजा महबूब तोखे को विकणंदो आजाद कंदी पैसा ॾियूं से सलेमान तो चे सुना मां जे करे खणी को आजाद थियण भी चाहियां मालिक के वञी चवां भी सही मूं मिस्कीन जो केरा जेको मूंखे आजाद कराईंदो मां 70 मरतबा विकामंदो तो यार जे दीदार लाइ आया केरो खरीद कंदो आमना जे लाल मुर्की फरमायो ओ सलेमान वो ही खरीद कंदी जेको तोखे चवे थो कमा खरीद कंदो पण फरमायो हा मां खरीद कंदे सलेमान सुनो भजंदो आयो यहूदी छा थी वई मुंहिंजो बानू मूं वटि गुलाम मूंसां तूं कीअं थो ॻाल्हाई कि कीअं कीअं खे छॾे कर ख़बर मूंखे आज़ाद कंदे पैसा वठंदे पंहिंजा बिल्कुलु वठंदो पर शर्त हिकिड़ो आहे तक़रीबन पुठा रग खन सोन जी हुजे भला मां जो मता किलो चवां त सुभाणे चोसी हदीस में किलो काथे लिखियल हो जे अधु किलो चवां त चोसी अधु किलो काथे लिखियल हो पा चवां पा जी ॻाल्हि अचे बि थी सुभाणे अल्लाह एतरो सोन खपे एतरी चांदी खपे सरकार ने आयो मगर फरमाया छो खामोशा सुना एड़ो शर्त रखियो थस न को मुखो थे न को आजाद छा चो थस एतरी चांदी एतरो सोन सरकार फरमाया चादर विछा विछाई मदीने वारो भरे उन चादर में विझी गंडे सुक पाण उनके ॾेई फरमाया त ॻाल्हि ॿुध ये हिते न खोल जाए यहूदी वटि वञी खोल हल सुभान अल्लाह हज़रत सलेमान सुनो बि ॾिठो वञे बि पियो सुभान अल्लाह चवंदो बि वञे पियो ऐं ॾिसई बि त गंढे में काश लॻे बि थी या मुस्तफा शान जो वो शाहिया अजो ताई एड़ी रब तो जेड़ी तस्वीरन के जी ठाइया शान अवां जो शाहिया पहुंचे दरजो जिनो रब दसवा प्यारो प्यारो त
केड़ी कसवा ए वठ गाल बुधो पंजी तोर पूरी कर जेका तो चई वध कत त मोटाए दे मागे जल्दी कर वरी आयो चीजी सोन खणी आयो चांदी भली वे हाने 300 खजी जा थोड़ा जमीन एड़ी दसई जी गाल बुध ये लगे लगन वडा थियल उन का बाद में फरो ॾियन डंग पचन बात तो पाणी कोन करे असां जो तो खजू एडियो थी जो वडे रे साली नवाज न दफे एक डंग भी नसीब न ॿियनि के दोस्तन के अबाबन के तोहफन में ॾियण वारा माण्हू बागन जा बाग बारिश में खत्म थी विया काशे कान बची मुंहिंजे हबीब अलैहि सलाम जा आशिको डंग थियन पोइ तोखे आज़ादी आ हाणे वरी हज़रत सलेमान सुणू मऊन पुछस कर ख़बर अची से एड़ो शत्रु जो जमीन बेड़ी दसी तस जेका जमीन का शय असुल पूरे पूरे थक जेस जेड़ो ठिकर मुला पूरी का शय नज़ार थे जो तो खुशबू आशिक जे कब्र में ईंदी आहे असां के कड़े सवाल के कब्र ते वणो शिरक आ हाणे मां चो हाणे यो वनी आलमन को पुछ मां तो के हिकड़ो ही धक बुधाया तो पो हाणे जे लगई त ठीक आ न त ठयो मां चो कर खबर सवाल जी जी कब्र जे मथा वणो शिरक मां चो ठीक कब्र जे अंदर वणो छाए कब्र जे मथो वणण शिरक कब्र में अंदर वणण के छा चवंदा चीसी तू बरो चान मां बस के मुफ्ती साहब जो माटरा ती मां बस के तुजा उभाटरो पाए अबा उभाटरो पा नाइन जे कब्र ते वणण शिरक आ त कब्र जे अंदर भी तो सुमण शिरक हो जे यार न वणण शिरक ना है कब्र तो लखी हन पर असा वीता उन कब्र ते हूं जे मां खुशबू ईंदी आ मोहब्बत जी सुभान अल्लाह बेटाई जी कब्र कलंदर जी कब्र हजरत साईं सचल सरमस्त जी कब्र अल्लाह जे कामिलन वलियन जो कब्र हन मुझे महबूब जा गुलामो सरकार फरमाए तो सलेमान परेशान न थी साहब यो डा थोड़ा गडो क्यों थोड़ा गडो थिया अली शेर खुदा गड्डा सिद्दीक गड्डा अमीर उमर गड्डा मुस्तफा जी जात जत वठंदा रखंदा ता वणन जत वठंदा रखंदा ता वणन जतियूं लगंदियूं पाण फरमांदा पोइते कोन ने यार 300 थोड़ो लगी खत्म थिया पाण पोइते मुर्की फरमांदा सलेमान तू आजाद हल एतवारो बाग त्यारा सलेमान जो डिठो तो सुभान अल्लाह बाग तो त्यारा कुडंदो भजंदो आयो रसूलुल्लाह जी दरबार मुजादा पंजे आका जी दरबार में ओ यहूदी जी छाए कि पंजो बाग वरी संभाल हाने जे झार खाई तो माते को दिमाग जी छा तो चवे त हुन के खुखी वई त जो को वारिया मा सोन करे सके थो जंजे हथन जे सदके रब वारिया मा सोन करे सके तो जंजे हथन जे सदके रब करीम वारिया मा चांदी बनाए सके तो थोड़ो पे लगी विया हुंदा तवे तो सलेमान हूं तू मुंजो गुलाम मां तुंजो आका हाने हिय था कयूं सौदो था कयूं हाने मां तुंजो गुलाम तू मुंजो आका हाने तू मुंजो आका मां तुंजो गुलाम आया या ती रसूलुल्लाह जी गुलामी सुभान अल्लाह मदीने वारो साईं आ पर उन जे बचड़े दस्तगीर जी गाल आए गड़ी सुभान अल्लाह दिल खोले चो सुभान अल्लाह सैयद इब्राहिम नाले